अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाक आहे वो अल्लाह जेको पंहिंजे बाने मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रातों रात मस्जिदुल हराम यानी मक्के खां मस्जिदुल अक्सा ताईं वठी वियो, जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि त जीअं खेसि पंहिंजूं कुझु निशानियूं ॾेखारियूं। बेशक उहो ई सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॾिसंदड़ आहे। ऐं असां ई मूसा खे किताब यानी शरीयत जो किताब तौरे ॾिनो ऐं उन खे बनी इसराईल लाइ हिदायत जो ज़रियो बणायो ऐं उन में खेनि ताकीद कयोसूं त मूं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे बि पंहिंजो वसीलो यानी वाहिरो भरजलो या कारसाज़ न करे वठो। ए उन्हनि माण्हुनि जा औलाद जिन खे असां नूह सां ॿेड़ीअ ते सवार कयो हो, तव्हां अल्लाह जो शुक्र कयो छो त उहो नूह बेशक हिकु शुक्रगुज़ार बानू हो। ऐं असां बनी इसराईल लाइ किताब में फ़ैसिलो ॿुधाए छॾियो हो या आगाह ऐं ख़बरदार कयो हो त तव्हां ज़मीन यानी मुल्क में ॿ दफ़ा ज़रूर फ़साद बर्पा कंदो ऐं तव्हां ज़रूर तमामु वॾी सरकशी कंदो। पोइ जॾहिं ॿिन्ही वाइदे कयल पेशन गोहिन मां पहिरिएं वाइदे जो वक़्तु आयो जॾहिं तव्हां हज़रत अशियाओ खे क़त्ल कयो या हज़रत अरमियाओ खे क़ैद कयो त असां तव्हां ते पंहिंजे बहादुर जंगी जोधनि खे मुसलत कयो जेके तव्हांजे घरनि में घिड़ी पिया या काही पिया। पोइ तव्हांजे घरनि में तव्हांखे बर्बाद ऐं तबाह कयाऊं ऐं इहो हिकु वाइदो हो जेको तव्हांजी सरकशीअ ऐं गुस्ताखीअ जे करे पूरो थियो। हीउ इशारो बाबल जे बादशाह बख्त नसर जे हमले बाबति आहे जंहिं बनी इसराईलनि खे तबाह कयो, लखे यहूदी क़त्ल कया ऐं 70,000 खनि क़ैद करे पाण सां बाबल वठी वियो। पोइ जॾहिं तव्हां तौबा ताइब थिया ऐं असां ॾांहुं रुजू कयो त असां तव्हांखे वरी मथिन ग़लबो ॾिनो ऐं तव्हांजी माल ऐं औलाद सां मदद कईसूं ऐं तव्हांजो तादाद बि तव्हांजे दुश्मननि जे लश्कर खां घणो वधायोसूं ऐं खेनि चयोसूं त बेशक हाणे तव्हां भलाई ऐं सुठा कम कंदा रहंदो त पंहिंजे लाइ ई कंदो ऐं जे बुराई कंदो त बि पंहिंजे लाइ ई कंदो। पोइ जॾहिं आख़िरी यानी ॿिए वाइदे कयल पेशन गोईअ जो वक़्तु आयो त असां ॿिया बाना मोकिलिया त जीअं तव्हांजा मुंहं बिगाड़े छॾी ऐं अहिड़ी तरह हेकल सुलेमानीअ जी मस्जिदुल अक्सा में दाख़िल थी वञनि जीअं पहिरिएं भेरे बाबल जा हमले आवर दाख़िल थिया हुआ ऐं जंहिं बि शइ ते वस हलेनि तंहिंखे तबाह ऐं बर्बाद करे छॾी। थी सघे थो या उहो दूर न आहे त तव्हांजो रब तव्हां ते हाणे बि पंहिंजो रहम करे, पर जेकॾहिं तव्हां पंहिंजूं अॻियूं हरकतूं कंदा रहंदो ऐं असां खां फिरंदो यानी मोटी गुनाह कंदो त असां बि तव्हां ते सज़ा सां मोटंदासूं ऐं असां काफ़िरनि लाइ जहन्नम खे क़ैद खानो बणायो आहे। बेशक ही क़ुरान उहो रस्तो ॾेखारे थो जेको बिल्कुलु सिधो आहे ऐं जेके मोमिन चङा कम कंदड़ आहिनि तिन खे ख़ुशख़बरी ॾिए थो त यकीनन उन्हनि लाइ दुनिया ऐं आख़िरत में तमामु वॾो अजुर आहे। ऐं इहो बि त बेशक जेके माण्हू आख़िरत ते ईमान नथा रखनि तिन लाइ असां दर्दनाक अज़ाब तयारु करे रखियो आहे। ऐं इंसान शर यानी बुराई जे लाइ बि अहिड़ी तरह दुआ घुरे थो जहिड़ी तरह खेर लाइ दुआ घुरे थो। ऐं इंसान हक़ीक़त खां अण ॼाण ऐं बेख़बर हुअण करे ॾाढो उजलत पसंद यानी उबहिरो ऐं जल्दबाज़ आहे। ऐं असां राति ऐं ॾींहं खे पंहिंजी कुदरत ऐं हिकमत जूं ॿ निशानियूं बणायो। पोइ राति जी निशानीअ खे ऊंधाओ यानी बेनूर कयोसूं ऐं ॾींहं जी निशानीअ खे रोशन कयोसूं त जीअं तव्हां पंहिंजे पालणहार जो फज़ल यानी रिस्क तलाश करियो। ऐं उन में इहा बि हिकमत आहे त जीअं वरियनि जो ॻाणेटो ऐं वक़्त जो हिसाब करे सघे। ऐं अहिड़ी तरह असां हर शइ खे निहायती तफ़सील सां खोले खोले बयान कयो आहे ऐं असां हर हिकु इंसान जी गिचीअ में संदसि अहमाल नामो ॿधी छॾियो आहे। सभु के इंसान जा अहमाल संदसि गिचीअ जो हार कया आहिनि ऐं असां क़यामत जे ॾींहुं उन्हनि संदन अहमाल नामे खे हिकु किताब जी सूरत में कढंदासीं जंहिंखे हू बिल्कुलु खुलियल यानी चिटो ऐं वाज़े ॾिसंदो ऐं चयो वेंदुसि पढ़ पंहिंजो अहमाल नामो, अॼु तूं पाण ई पंहिंजो हिसाब करण लाइ काफ़ी आहीं। ऐं यादि रखो जॾहिं हिदायत जो सिधो रस्तो इख़्तियार कयो ते पंहिंजे फ़ाइदे लाइ ई कयो ऐं जेको गुमराह थियो ते पंहिंजो ई नुक़सानु कयो ऐं संदसि गुमराहीअ जो वबाल बि संदसि सिर ते आहे। को बि ॿार खणंदड़ कंहिं ॿिए जे गुनाहनि जो ॿार न खणंदो यानी क़यामत जे ॾींहुं केर बि कंहिंजे कमु न ईंदो। जेको हिते दुनिया में पोखींदो सो आख़िरत में लुणंदो। ऐं असां कंहिंखे अज़ाब न ॾींदा आहियूं जेसीं ताईं के रसूल खे यानी हक़ ऐं बातिल सम्झाइण लाइ न मोकिलियो। ऐं जॾहिं असां के वसंदीअ खे उतां
उतां जे माण्हुनि जे बदअमालनि जे करे तबाह करण जो इरादो कंदा आहियूं त उतां जे खुशहाल यानी ऐश परस्त मालदार ऐं वॾनि माण्हुनि खे घणो वधाईंदा आहियूं, पोइ उहे उन में वधीक बदकारियूं यानी नाफ़रमानी ऐं शरारत कंदा आहिनि ऐं उन में बेदीनी पकड़ींदा आहिनि, पोइ उन्हनि ते हुकुम लागू थी वेंदो आहे या हुज्जत क़ाइम थी वेंदी आहे। तंहिं करे मथियन अज़ाब लाज़मी थींदो आहे, पोइ असीं संदन पाड़ो ई पटे छॾींदा आहियूं ऐं असां केतिरा ई जॻह यानी वसंदियूं नुंहं खां पोइ नास कया। ऐं ये मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो रब पंहिंजे बाननि जे गुनाहनि ते ख़बीर बसीर काफ़ी आहे, यानी तुंहिंजो रब पंहिंजे बाननि जे गुनाहनि खां चङी तरह ख़बरवार ऐं उन्हनि खे ॾिसंदड़ पसंदड़ काफ़ी आहे, जेको दुनिया जी आसूदगी तुर्त या जल्द घुरंदो आहे। तंहिंखे हिन दुनिया में ई जेको ॾियण घुरूं ऐं जंहिं लाइ घुरूं जल्द ॾींदा आहियूं, पर उहो आख़िरत में महरूम थी वेंदो। ऐं पोइ अहिड़नि माण्हुनि लाइ असां जहन्नम ठाहियो या मुक़रर कयो आहे, जंहिंमें हू मलामत कयल ऐं तड़ियल यानी धिकारियल थी दाख़िल थींदो, जेको आख़िरत लाइ चङाई तलब करे थो ऐं उन लाइ अमल सां कोशिश बि करे थो, जहिड़ी कोशिश करणु घुरिजे ऐं उहो ई मोमिन बि आहे। त अहिड़नि अल्लाह जे बाननि जी कोशिश ऐं सही क़बूल आहे, यानी उन्हनि जो ॾाढो क़दुरु कयो वेंदो। असीं हर हिक जी मदद करियूं था, हिननि जी बि ऐं हुननि जी बि, यानी जेको दुनिया जो तालिब आहे उन जी बि ऐं जेको आख़िरत जो तालिब आहे उन जी बि। ऐं ये पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा तुंहिंजे रब जी अता यानी बख़्शिश ऐं महिरबानी आहे, जंहिंखे जेतिरी वणेसि ओतिरी अनायत फरमाए, ऐं तुंहिंजे रब जी अता ऐं अनायत कंहिं ते बि बंदि थियण वारी या महदूद न आहे। ॾिस त असां हिकिड़नि खां ॿियनि खे दुनिया में ई रिज़्क़ ऐं मर्तबे में कीअं फज़ीलत वारो कयो आहे, अहिड़ी तरह तव्हां ख़ुदि सम्झी सघो था त आख़िरत जा दर्जा अञा बि वधीक वॾा ऐं वॾीअ फज़ीलत वारा आहिनि। ए अल्लाह जा बाना, तूं अल्लाह सां को ॿियो महबूद मुक़रर न कर, न त मलामत कयल बेयार व मददगार ज़लील ऐं ख्वार थी वेंदे, हिन दुनिया में बि ऐं आख़िरत में बि रुसवा थी वेंदे। ऐं तुंहिंजे रब इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त उन खां सवाइ ॿिए कंहिंजी इबादत न करियो ऐं माउ पीउ सां नेकी करियो, ऐं जेकॾहिं तुंहिंजी हयातीअ में उन्हनि मां हिकिड़ो या ॿई ॿुढापे खे पहुचनि, ऐं जेकॾहिं संदन पोड़प या पीर सनीअ जो ॿार तो ते पवे त उन्हनि खे उफ़ बि न चइजे ऐं न खेनि झड़कजांइ ऐं न छिड़ बि ॾिजांइ, साणनि हमेशह अदब सां मिठो ॻाल्हाइजांइ, पोइ भले तोखे खणी छा बि चवनि ऐं तोखे केतिरो बि नागवार गुज़रे, पर तॾहिं बि शिकायत जो हर्फ़ या अखर ज़बान ते न आणजांइ ऐं न कॾहिं मुंहं में गुंज विझजांइ, ऐं उन्हनि लाइ आजिज़ीअ सां पंहिंजूं बाहूं यानी कुल्हा झुकाए रखजांइ, उन्हनि जे अॻियां मोहबत ऐं नुमाणीअ सां नमी बीहजांइ ऐं उन्हनि लाइ दुआ घुरंदो रहिजांइ त ए मुंहिंजा रब उन्हनि ते रहम कर, जहिड़ी तरह उन्हनि मूंखे नंढपिण में प्यार मोहबत ऐं शफ़क़त सां पालियो हो। तव्हांजो रब चङी तरह ॼाणे थो जेकी तव्हांजी दिलुनि में आहे, ऐं जेकॾहिं वाक़ई दिलि सां संदन ख़िदमत कई अथव ऐं तव्हां सालिह ऐं नेक कयो त बेशक अल्लाह अहिड़नि रुजू कंदड़नि लाइ बेहद बख़्शणहार आहे, ऐं तव्हांजूं नेकियूं तव्हांजी मग़फ़िरत जो कारण ऐं वसीलो थींदियूं। मिटनि ऐं माइटनि खे संदन हक़ अदा कर, ऐं मिस्कीन ऐं मुसाफ़िरनि खे पिणु उन्हनि जो हक़ अदा कर, ऐं पंहिंजो माल फ़िज़ूल ख़र्च न कर, बेशक फ़िज़ूल ख़र्च करण वारा शैतान जा भाइर आहिनि ऐं शैतान पंहिंजे पालणहार जो सभ खां पहिरियों नाफ़रमान ऐं सख़्तु नाशुक्रो आहे। ऐं जेकॾहिं पंहिंजी तंग दस्तीअ जे करे उन्हनि हाजतमंद अज़ीज़नि मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि खां नटाइणो पवे त मुंहुं मोड़णो पवे त नरमी ऐं ख़ुशि इख़लाक़ीअ सां ॻाल्हाए, जेकॾहिं तूं पंहिंजे रब जी रहमत यानी रिज़्क़ जी उमेद रखी थो ऐं पंहिंजे हथ खे बुखल जे करे पंहिंजी गिचीअ सां न ॿध यानी कंजूस ऐं मूज़ी न थी, ऐं न के वरी उन खे बिल्कुलु ई खोले छॾ जो तूं ख़ुदि तंग दस्त थी वञी, ऐं पोइ मलामत कयल ऐं आजिज़ यानी पछताईंदड़ ऐं परेशान थी वेही रही। बेशक तुंहिंजो रब जंहिं लाइ घुरे तंहिं लाइ रोज़ी कुशादी करे थो, ऐं जंहिं लाइ घुरे तंहिं लाइ रिज़्क़ तंग करे थो। यकीनन उहो पंहिंजे बाननि खां चङी तरह बाख़बर आहे ऐं सभु कुझु ॾिसंदड़ आहे।
ऐं पंहिंजे औलाद खे सुञाईअ जे डप खां क़त्ल न करियो। असीं उन्हनि खे बि रिस्क ॾींदासूं ऐं तव्हांखे बि। बेशक उन्हनि खे क़त्ल करण वॾो ॾोह आहे। जंहिं पैदा कयो आहे रिस्क जो बि उहो ई ज़ामिन आहे। असां रुगो हरू भरू ईमान जी कमज़ोरीअ जे करे ॿार न पैदा करण जा हीला करियूं था ऐं ज़िना खे वेझा या क़रीब बि न वञो। बेशक इहा असल खां हिकु वॾी बेहयाई ऐं बुछड़ो रस्तो आहे। ऐं अहिड़े शख्स खे क़त्ल न करियो जंहिंजो शरई ॾिनल यानी हक़ खां सवाइ क़त्ल करण अल्लाह हराम कयो आहे। ऐं जेको नाहक क़त्ल कयो वियो उन जे वारिस खे क़सास वठण जो हक़ या इख्तियार ॾिनोसूं, पोइ उहो क़त्ल करण में ज़्यादती न करे। बेशक उन क़सास वठंदड़ जी मदद कई वेंदी। ऐं यतीम जे माल खे वेझा बि न वञो सवाइ चङी नियत जे, जेसी ताईं हू जवानीअ खे पहुचे ऐं पंहिंजो अंजाम पाड़ियो। बेशक कयल अंजाम ऐं अहद या कसम जी ज़रूर पुछा कई वेंदी ऐं न पाण जो वबाल तव्हांजे मथां पवंदो। ऐं जॾहिं माप कयो त पूरी करियो, घटि या वधीक न करियो ऐं सिधी तराज़ीअ सां तोरियो। उहो ई बहितर तरीक़ो ऐं अंजाम जे लिहाज़ खां अहसन यानी सुठो रस्तो ऐं चङी ॻाल्हि आहे। ऐं जंहिं ॻाल्हि जी तोखे सही ख़बर ऐं इल्म न आहे तंहिंजी कढ न लॻ। बेशक कन, अखियूं ऐं दिलि उन्हनि सभिनी खां पुछाणो थियणो आहे। यकीनन कन जेको ॿुधनि था ऐं अखियूं जेको कुझु ॾिसनि थियूं ऐं दिलि या दिमाग़ जो कुझु सोचे थो उन बाबति उहे सभु सूल इन्हनि सभिनी खां पुछा थियणी आहे। ऐं ज़मीन में आकड़ जी न हल। बेशक न त तूं को ज़मीन खे चीरे सघंदे ऐं न वरी को जबलनि जी बुलंदीअ खे पहुची सघंदे। तूं जेको आहीं सो आहीं। तुंहिंजी आकड़ ऐं तकबर सां तुंहिंजी हक़ीक़त बदिलजी कान वेंदी। उन्हनि सभिनी जी बुराई यानी उहे सभु बुछड़ियूं आदतूं तुंहिंजे पालणहार वटि सख़्त नापसंद आहिनि। इहे ॻाल्हियूं उन हिकमत ऐं दानाईअ मां आहिनि जेके तुंहिंजे रब तोॾां वही कयूं आहिनि। ऐं तंहिं करे ए ॿुधंदड़, यादि रख त अल्लाह सां ॿियो को बि महबूद शरीक न कर, न त तूं मलामती ऐं तड़ियल या धिकारियल थी दोज़ख में विधो वेंदे। मुशरिको, छा तव्हांजे रब तव्हांखे पुटनि लाइ चूंडियो यानी तव्हांखे पुट ॾिनाई ऐं पंहिंजे लाइ मलाइकनि मां धीअरूं खयाई? बेशक तव्हां कहिड़ी न वॾी न माक़ूल ऐं गुस्ताखीअ जी ॻाल्हि करियो था। बेशक असां हिन क़ुरान में तरह तरह सां सम्झाइण जी कोशिश कई आहे त मन माण्हू नसीहत पिराइनि, पर उल्टो उहा नसीहत उन्हनि जे क़ुरान खां दूरी ऐं रुगो नफ़रत थी वधाए। क़ुरान खे ध्यान सां ॿुधण ऐं सम्झण बदिरां काफ़िर, मुशरिक ऐं हिन ज़माने जा रोशन ख़्याल माण्हू उन खां ठहण ऐं भॼण लॻा आहिनि, बल्कि नफ़रत कनि था। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त जेकॾहिं उन्हनि जे मुताबिक़ अल्लाह सां गॾु ॿिया बि महबूद हुजनि हा त उहे उन्हनि जा महबूद अर्श जे मौला यानी मालिक ताईं चढ़ाई करण जो को रस्तो ॻोल्हे कढनि हा त जीअं संदसि खुदाईअ में शरीक थी ऐं उन जी हिकमत ऐं दानाईअ सां जोड़ियल निज़ाम खे दरहम बरहम कनि हा या को रखनूई विझनि हा। अल्लाह सुब्हान व तआला त उहो आहे जेको हर ऐब खां पाक आहे ऐं जेकी हू चवनि था तंहिंखां तमामु घणो मथाऊं यानी बुलंद ऐं बाला आहे। ऐं खेनि ॿुधाए त सतनि आसमाननि ऐं ज़मीन में जेकी कुझु मंझंदि आहे यानी अर्श खां फर्श ऐं समुंड जे तरे ताईं से सभु संदसि पाकाई बयानु कनि था। ऐं का बि अहिड़ी शइ न आहे जेका संदसि साराह सां गॾु संदसि पाकाई बयानु न करे रही हुजे, पर तव्हां संदसि तस्बीह यानी पाकाई बयानु करण जो अंदाज़ नथा सम्झो। बेशक उहो यानी अल्लाह हलीम ऐं गफ़ूर यानी वॾो बुर्दबार ऐं बेहद बख़्शणहार आहे। ऐं जॾहिं तूं क़ुरान पढ़ी थो त असीं तुंहिंजे ऐं आख़िरत जे न मञंदड़नि जे विच में हिकु पोशीदा या लिकियल पर्दो हायल करियूं था, यानी असांजो उहो कानून आहे जेको हक़ खां मुंहुं मोड़ींदो त उहो तौफ़ीक़ खां महरूम थी वेंदो। ऐं पोइ असीं संदसि दिलि ते पर्दा विझंदा आहियूं त जीअं हू सम्झी ई न सघनि ऐं संदनि कननि खे हक़ जी आवाज़ ॿुधण खां ॿोड़ो करे छॾींदा आहियूं। तंहिं करे ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं तूं क़ुरान में पंहिंजे अकेले रब जो ज़िक्र करी थो त हू नफ़रत विचां ठाह खाई ठिन भर फिरी वञनि था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असीं उन्हनि जे उन नियत खे चङी तरह ॼाणियूं था जंहिं वक़्तु उहे तुंहिंजूं ॻाल्हियूं कन लाइ ॿुधनि था। दरअसल उहे छा ॿुधनि था ऐं असीं उन खां बि चङी तरह वाक़िफ़ आहियूं। जॾहिं उहे गुझूं सलाहूं कनि था ऐं जॾहिं उहे ज़ालिम चवनि था त तव्हां रुगो हिकु जादू कयल शख़्स जी ताबेदारी ऐं पैरवी करियो था। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾिस त सही
तो लाइ कहिड़ा कहिड़ा मिसाल ॾीनि था, बसि उहे गुमराह थी चुका आहिनि। तंहिं करे उहे हिदायत जो रस्तो लही ई न सघंदा। ऐं उहे चवनि था त छा जॾहिं असीं मरी ॻरी हॾ ऐं ज़रा ज़रा थी वेंदासूं ऐं मिटीअ सां मिली मिटी थी वेंदासीं, त छा वाक़ई असांखे ज़रूरु नई तरह ख़ल्क़े उथारियो वेंदो? खेनि चयो त मिटी त छा, तव्हां जेकॾहिं पत्थर या लोह बि थी वञो त बि तव्हांखे जीअरो कंदासूं। या खणी ॿी का मख़लूक थियो जेका तव्हांजे दिलि में पत्थरनि ऐं लोह खां बि वधीक सख़्तु हुजे, त बि अव्हांखे पैदा कयो वेंदो। पोइ सिघो ई चवंदा त भला केरु असांखे मोटाईंदो, यानी वरी पैदा कंदो। खेनि चयो त उहो ई जंहिं अव्हांखे पहिरें भेरे पैदा कयो हो, पोइ मज़ाक ऐं ठठोलीअ तौरु तो ॾांहुं कंधु लोॾींदा ईंदा ऐं पुछंदा त भला उहो कॾहिं थींदो। खेनि चयो त थी सघे थो त उहो वक़्तु क़रीब या वेझो अची थियो हुजे। ऐं ॿुधंदड़ ॿुधी छॾ, जंहिं ॾींहुं हू तव्हांखे पुकारींदो त तव्हां उन जो हमद यानी सना ऐं साराह कंदा, उन जे सॾ ते लब्बैक चवंदा, क़बरुनि मां निकिरी ईंदो ऐं भाईंदो त दुनिया में त को थोरो ई वक़्तु रहिया हुओ। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं मुंहिंजे ॿारनि खे चओ त काफ़िरनि खे उहा ॻाल्हि चवनि जेका चङी हुजे, यानी तोरियल तकियल मुबालगी ऐं वाधाउ खां पाक ऐं दीन ऐं दावत जे शान मुताबिक़ हुजे ऐं उन में का बि सख़्ती ऐं ताकाई न हुजे। बेशक शैतान हमेशह संदन विच में झगड़ो विझंदो आहे, ऐं बेशक शैतान त इंसान जो पधरो वेरी यानी खुलियो खुलायो दुश्मन आहे। तव्हांजो रब तव्हांजे हाल खे चङी तरह ॼाणे थो। जेकॾहिं घुरे त तव्हां जूं ग़लतियूं दरगुज़र करे, तव्हां ते रहम करे, ऐं जेकॾहिं घुरे त तव्हांखे अज़ाब करे। ऐं असां तोखे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि ते को वकील यानी ज़िम्मेवार या दारोगो करे न मोकिलियो आहे। ऐं जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहे तंहिंखे तुंहिंजो रब चङी तरह ॼाणींदड़ आहे। बेशक असां हिकिड़नि नबियुनि खे ॿियनि ते फज़ीलत ॾिनी, ऐं असां ई दाऊद खे ज़बूर ॾिनो हो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त ए मुशरिको, अल्लाह खां सवाइ जिन खे अभी पंहिंजो कारसाज़ ऐं भरजलो भाईंदा आहियो, तिन खे सॼो पोइ ॾिसंदो त उहे न तव्हांजी तकलीफ़ लाहिण यानी दूर करण या टाळण जा मालिक आहिनि, ऐं न मटाइण या बदिलाइण जो इख्तियार था रखनि। जिन खे इहे मुशरिक सॾींदा आहिनि यानी ईसा, उज़ैर या मलाइकनि ऐं जिन्ननि खे से पाण पंहिंजे रब जे क़रीब थियण जे वसीले जी ॻोल्हा में आहिनि, त उन्हनि मां केरु पंहिंजे रब जे वेझो थिए थो, ऐं उहे पंहिंजे पालणहार जे रहमत ऐं बाज जा पिणु उम्मीदवार आहिनि, ऐं संदसि यानी अल्लाह जे अज़ाब खां ख़ाइफ़ आहिनि। बेशक तुंहिंजे रब जो अज़ाब ढिॼण जहिड़ी शइ आहे, ऐं अहिड़ो को ॻोठ या वसंदी न आहे मगर जंहिंजे मुनकर खे संदन बुछड़नि करतूतनि जे करे उनखे क़यामत जे ॾींहं खां अॻु असीं तबाह ऐं बर्बाद न करियूं या उनखे सख़्त अज़ाब में मुब्तला न करियूं। ऐं उहो अणटर फ़ैसिलो अल्लाह जे किताब यानी लोहे महफ़ूज़ में लिखजी चुको आहे। ऐं जेके निशानी या मौजज़ा इहे हक़ जा मुनकर तलब कनि था, अहिड़ियुनि निशानियुनि मोकिलण खां असांखे केरु नथो रोके सघे, सवाइ उन ई ॻाल्हि जे त उन्हनि खां अॻे माण्हुनि अहिड़ियुनि निशानियुनि खे कूड़ो ॼातो हो। मिसाल जे तौर ते असां समूद जी क़ौम खे जबल मां ज़ाहिर ज़हूर ॾाची पैदा करे ॾिनी हुई, पर तॾहिं बि हुननि हज़रत सौले खे न मञियो। पोइ ॾाचीअ ते ज़ुल्म कयाऊं, ऐं असां मौजज़ा या निशानियूं रुगो ढिॼारण या ख़बरदार करण लाइ मोकिलींदा आहियूं। ऐं इहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यादि करे जॾहिं असां तोखे चयो हो त तुंहिंजे रब माण्हुनि यानी इंसान ज़ात खे घेरे रखियो आहे, ऐं मके वारा तुंहिंजो कॾहिं बि वार वांगो न करे सघंदा, ऐं अल्लाह पंहिंजे दीन जो कमु जारी ऐं सारी रखंदो। ऐं जेको मुशाहिदो या नज़ारो असां तोखे हाणे इसराई ऐं मेराज में करायो आहे, उहो उन्हनि मुनकरनि लाइ हिकु आज़माइश आहे, ऐं उहो ज़क़ूम या थोहर जो वण बि हिकु आज़माइश आहे जंहिं ते क़ुरान में लानत कयल आहे। उहे काफ़िर तोखे चवनि था त दोज़ख में जिते बाहि ई बाहि आहे ऐं जिते जिन माण्हू ऐं पत्थर जलंदा उते वण वरी कीअं पैदा थिया। सो खेनि चयो त अल्लाह जी कुदरत ऐं दोज़ख जी हक़ीक़त ते ईमान ऐं यकीन सिर्फ़ु ईमान बिल गैब वारा ई रखनि था, ऐं असीं त खेनि तरह तरह सां ख़बरदार करियूं था, पर उहो यानी असांजो खेनि ख़बरदार करणु मुर्गो संदन कुफ्र ऐं सरकशी वधाईंदो रहे थो।
ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो वक़्तु यादि कर जॾहिं असां मलाइकनि खे चयो त आदम खे सजदो कयो, पोइ इब्लीस खां सवाइ ॿियनि सभिनी सजदो कयो ऐं इब्लीस चयो त छा आऊं उनखे सजदो करियां जंहिंखे तो मिटीअ मां पैदा कयो आहे ऐं पिणु चवण लॻो त ॾिस त सही छा ही उन जे लाइक़ हो जो तो उनखे मूं ते फज़ीलत ॾिनी ऐं मुंहिंजा रब जेकॾहिं तूं मूंखे क़यामत ताईं मोहलत ॾी त संदसि औलाद मां सवाइ किन थोरनि जे ॿियनि जी ज़रूर पाड़ पटे छॾींदुसि। अल्लाह ताला फरमायसि त हल तोखे मोहलत आहे, पोइ यादि रख त जंहिं बि उन्हनि मां तुंहिंजी ताबेदारी या पैरवी कई त पोइ यकीनन तव्हां सभिनी खे जहन्नम जी सज़ा आहे ऐं सज़ा बि पूरी पूरी ऐं भरपूर ऐं पंहिंजे शैतानी साज़ व सामान जे आवाज़ सां उन्हनि मां जंहिंखे बि थी सघे तंहिंखे बरगिलाए ऐं उन जा पेर उखेड़ ऐं पंहिंजे घोड़े सवारनि ऐं पंहिंजे पियादनि यानी शैतानी लश्करनि सां मथिन हमलो कर ऐं संदन मालनि ऐं औलाद में शरीक थी ऐं खेनि खूब सब्ज़ बाग ॾेखार ऐं उन्हनि सां खूब कूड़ा वाइदा कर ऐं शैतान जा वाइदा कहिड़ा वाइदा शैतान त उन्हनि सां सवाइ धोखे ऐं ठगीअ जे ॿियो को वाइदो नथो करे ऐं इब्लीस यादि रख त बेशक मुंहिंजे बाननि ते तोखे का ताक़त को इख्तियार न आहे जो तूं पंहिंजो जादू हलाए सघी ऐं अहिड़नि मुख़लिस बाननि लाइ त तुंहिंजो रब ई भरजलो यानी कारसाज़ काफ़ी आहे। इंसानो तव्हांजो पालणहार त उहो आहे जेको समुंड में तव्हां लाइ ॿेड़ियूं हलाए थो त तव्हां संदसि फज़ल ऐं करम सां रिस्क जी ॻोल्हा करियो, बेशक हू त हमेशा तव्हां ते ॾाढो महिरबान आहे। ऐं जॾहिं दरियानि या समुंड में अव्हां खे का तकलीफ़ या औखाई पहुचंदी आहे तॾहिं उन यानी अल्लाह खां सवाइ जिन खे पुकारींदा आहियो से सभु तव्हां खां गुम थी यानी भुलिजी या विसरी वेंदा आहिनि, पर जॾहिं तव्हांखे मौजुद मां बचाए सुकीअ ऐं खुशकीअ ते पहुचाईंदो आहे त तव्हां उते जो उते मुंहुं मोड़ींदड़ थींदा आहियो ऐं इंसान त वाकई वॾो नाशुक्रो आहे। छा पोइ तव्हां हिन ॻाल्हि खां बिल्कुलु बेअलका यानी बेडपा ऐं बेखौफ थी विया आहियो त हू यानी अल्लाह तव्हांखे किथे खुश्क ज़मीन में कंहिं पासे गहाए या पीहाए छॾे या अव्हां ते सख़्त पत्थरनि वारो आंधी या तूफ़ान आणे ऐं पोइ पाण लाइ को बि मददगार यानी वसीलो ऐं वाहिरो न लहो, या तव्हां हिन ॻाल्हि खां बेडपा आहियो त हू अल्लाह तव्हांखे कंहिं ॿिए भेरे दरिया में वठी वञे ऐं पोइ अव्हां जी नाशुक्रीअ जे बदिले सख़्त तूफ़ानी हवा मोकिले तव्हांखे गर्क करे छॾे ऐं पोइ तव्हांखे असां खां बदिलो या पल्ले वठण वारो या को पीछे करण वारो बि न मिले। ऐं बेशक असां बनी आदम खे शर्फ बख़्शियो ऐं खेनि खुशकीअ तोड़े समुंड बर तोड़े बहर या दरियानि में सवार कयोसूं ऐं खेनि पाक शयुनि मां रोज़ी अता कईसूं ऐं जेकी कुझु असां ख़लकियो आहे तिन मां घणनि ते खेनि फज़ीलत ऐं मान वारो कयोसूं यानी इंसान खे पंहिंजी मख़लूक़ात ते बरतरी ऐं फज़ीलत अता कई आहे। ऐं उहो ॾींहुं न विसारजो जंहिं ॾींहुं असां सभिनी माण्हुनि खे संदन पेशवा यानी अॻुवाण या अहमाल नामे सां गॾु सॾींदासीं, पोइ जंहिंखे संदसि अहमाल नामो साॼे हथ में ॾिनो वियो से पंहिंजो अहमाल नामो ख़ुशीअ में बहकंदे पढ़ंदा ऐं साणनि तंद या तिर जेतिरी बि नाइंसाफ़ी न कई वेंदी। ऐं जेको बदबख़्त ऐं बदनसीब जंहिंखे अहमाल नामो खाॿे हथ में ॾिनो वियो सो हिन दुनिया में बि अंधो थियो ऐं हक़ जी राह खे न ॾिसी ऐं न परखे सघियो सो आख़िरत में बि अंधो हूंदो ऐं राह यानी निजात खां घणो परे बिना भटकियल हूंदो। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि काफ़िरनि पूरी कोशिश कई ऐं उहो क़रीब हो त वाकई जेको वही असां तोखे कयूं था उन खां तोखे फिराइन त जीअं तूं पंहिंजे तरफ़ां असां ते उन मोकिलियल वहीअ खां अलावा कुझु ठाह ठाहिनि त हू तोखे उन वक़्तु ज़रूर पंहिंजो दोस्त कंदा ऐं जेकॾहिं असीं तोखे साबित कदम न रखूं हा या संभाले न रखूं हा त यकीनन इम्कान हो त तूं उन ॾांहुं कुझु न कुझु माइल थी पवी हा ऐं जेकॾहिं तूं ईअं करी हा त उन वक़्तु ई तोखे हयातीअ में ॿीणो अज़ाब ऐं मरण खां पोइ बि ॿीणो अज़ाब चखायूं हा ऐं पोइ तूं पाण लाइ
असां जे मुकाबले में को बि वाहिरो यानी वसीलो या मददगार न लही हा ऐं उन्हनि यानी मक्के जे काफ़िरनि मक्के जी ज़मीन तां तुंहिंजे पेरो खणण जी पूरी कोशिश कई त तोखे उतां जला वतन कनि ऐं जेकॾहिं ईअं कनि हा त उन वक़्तु उहे पाण बि तोखां पोइ सवाइ थोरे वक़्त जे वधीक न रहनि हा ऐं तोखां अॻु जेके बि रसूल मोकिलियासीं उन्हनि सां उहो दस्तूर क़ाइम रहियो यानी जंहिं बि सदन क़ौम खे मुल्क बदल या जला वतन कयो त असां अहिड़ी क़ौम खे हलाक तबाह ऐं बर्बाद कयो ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू असांजी उन सुन्नत यानी मुकर्रर कयल कायदे कानून या दस्तूर में का बि फेर फार न ॾिसंदे तंहिं करे ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू पंहिंजे रब जो शुक्रगुज़ार थियो ऐं सिज लहण खां वठी रात जी ऊंधाईअ ताईं नमाज़ कायम कर यानी ज़ोहर असर मगरिब ऐं इशा जी नमाज़ ऐं फजर जो क़ुरान जी तलावत कर यानी फजर जी नमाज़ कायम कर बेशक फजर जो क़ुरान या फजर जी नमाज़ मशहूद आहे यानी फजर जी नमाज़ जो वक़्तु मलाइकनि जी ड्यूटी बदिलजण ऐं हाज़िर थियण जो वक़्तु आहे ऐं रात जे कंहिं हिसे में तहजुद पढ़ंदो कर इहा तो लाइ वधीक इबादत आहे उम्मीद आहे त तुंहिंजो पालणहार सिगो ई तोखे उन इज़ाफ़ी इबादत ऐं क़ुरान पढ़ण जो फल ऐं फज़ीलत नसीब कंदो ऐं तोखे साराहिल जाइ ते यानी मकाम महमूद जेका क़यामत जे ॾींहुं शिफ़ायत कुबरा जी जाइ आहे उते बिहारींदो ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुर ऐं चओ त ए मुंहिंजा रब मूंखे जिते बि वठी वञी त सचाई यानी इज़त आबरू सां वठी वञ ऐं मूंखे जितां कढी यानी मके मां त खुशसलूबीअ सां ॿाहिरि कढ या हिजरत कराए ऐं मूंखे सिर्फ़ पाण वटां ताक़त जो गलबो यानी सघ ऐं मदद इनायत कर ऐं ऐलान करे छॾ त सच अची वियो ऐं कूड़ मिटिजी वियो बेशक कूड़ यानी बातिल त आहे ई नास ऐं चट थियण वारो ऐं असीं क़ुरान मां उहो कुझु नाज़िल कयूं था जेको ईमान वारनि लाइ शिफ़ा ऐं रहमत आहे ऐं उहो ज़ालिमनि लाइ टोटे यानी नुक़सान ऐं खसारे खां सवाइ ॿी कंहिं शइ जो वाधारो नथो करे ऐं जॾहिं काफ़िर ऐं नाशुक्रे इंसान खे असां का नेमत अता कंदा आहियूं त हू मुंहुं मोड़ींदो आहे ऐं पासीरो थींदो आहे या पासो करे वेंदो आहे ऐं जॾहिं खेसि का तकलीफ़ पहुचंदी आहे त ॾाढो मायूस ऐं नाउमीद थींदो आहे ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त ए इंसान ही जेको कुछ तोखे पेश अचे थो सो तुंहिंजे अमालनि जो नतीजो आहे सभु को माण्हू पंहिंजे पंहिंजे नमूने यानी तरीक़े सां कम करे रहियो आहे पोइ तव्हांजो रब ई चङी तरह ॼाणे थो त केरु सिधी राह ते आहे ऐं उहे यानी मके जा माण्हू तोखां रूह बाबति सवाल कनि था खेनि चओ त रूह मुंहिंजे रब जे अमर हुकुम में आहे पर तव्हांखे को थोरो ई इल्म ॾिनो वियो आहे यानी अहिड़नि कुदरत जे राज़नि ऐं आलम अमर जे इसरारनि जे इल्म जी अव्हांखे का थोड़ी ई ख़बर आहे ऐं जेकॾहिं असां घुरूं त जेकी बि तोॾां वही कयो अथो सो सच पच तोखां कसे वठो ऐं पोइ तूं असांजे मुक़ाबले में को बि मददगार न लहंदे जेको तोखे उहो मोटाए ॾियारे सघे हा सवाइ तुंहिंजे रब जी रहमत जे ॿियो को बि इहे नथो करे सघे हुन जेको तोखे अता कयो आहे उहो बेशक हुन जो तो ते तमामु वॾो फज़िल ऐं करम आहे ऐं तूं चई ॾे यानी ऐलान कर त जेकॾहिं समूरा इंसान ऐं जिन गॾु थीन ऐं इन जहिड़े क़ुरान आणण या ठाहिण जी कोशिश कनि त अहिड़ो क़ुरान आणे न सघंदा पोइ खणी उहे हिक ॿिए जा मददगार छो न थी ऐं असां यकीनन हिन क़ुरान में माण्हुनि जी सम्झाइण लाइ हर क़िस्म जा उदा मिसाल तरह तरह सां बयान कया आहिनि पोइ बि घणा माण्हू नाशुक्रिया ऐं इनकार करण खां न मुड़िया ऐं उहे चवनि था त असां हरगिज़ तो ते ईमान न आणींदासूं जेसी ताईं ज़मीन मां असां लाइ हिकु चश्मू न जारी करी या तुंहिंजे लाइ हिकु खजर या अंगूरनि जो बाग हुजे ऐं तूं उन में हर हंधि नहरूं वहाए छॾी या तूं आसमाननि खे टुकुर टुकुर करे न किराई जीअं तूं हमेशह असांखे चवंदो रहंदो आहीं यानी त किथे आसमान मां का आफ़त न अची असां ते किरे या तूं अल्लाह ऐं संदसि फ़रिश्तनि खे असांजे साम्हूं यानी रूबरू न आणी या तुंहिंजे लाइ हिकु सोनो घर हुजे या तूं आसमान ते चढ़ी वञी ऐं असां तुंहिंजे चढ़ण जो बि हरगिज़ एतबार न कंदासूं जेसी ताईं तूं हिकु अहिड़ो लिखियल किताब न आणी जंहिंखे असीं ख़ुदि न पढ़ूं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ त हर ऐब खां पाक आहे मुंहिंजो परवरदिगार उहो जेको करणु चाहे त करे
करे सघे थो, पर मुंहिंजे हथ में कुझु बि न आहे जो अव्हां जा अहिड़ा बेहूदा सवाल मौजज़े तौर पूरा कयां। छा रुगो हिकु पैगाम पहुचाईंदड़ इंसान न आहियां? ऐं जॾहिं बि माण्हुनि वटि हिदायत पहुती त उन वक़्त खेनि ईमान आणण खां सवाइ उन ई ॻाल्हि रोकियो जो हुननि चयो त छा अल्लाह बशर या इंसान के पैगंबर करे मोकिलियो आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त जेकॾहिं फरिश्ता ज़मीन ते इत्मिनान सां हलंदड़ फिरंदड़ क़ौम हुजनि हा त असीं ज़रूर उन्हनि ते आसमान मां फरिश्ते खे ई रसूल करे मोकिलियो हा। चयो त मुंहिंजे ई तव्हां जे विच में बस अल्लाह ई गवाह काफ़ी आहे। बेशक उहो पंहिंजे बाननि जे हाल खां पूरी तरह बाख़बर ऐं सभु कुझु ॾिसंदड़ आहे। ऐं जंहिंखे अल्लाह हिदायत नसीब करे सो ई हिदायत वारो आहे, ऐं जंहिंखे हू गुमराही में मुब्तला करे छॾे त उन खां पोइ अहिड़नि माण्हुनि लाइ हुन यानी अल्लाह खां सवाइ तो को बि हिमायती ऐं मददगार न लहंदे। क़यामत जे ॾींहुं असीं खेनि मुंहं भर उथारींदासीं यानी ऊंधो घेले आणींदासीं ऐं उहे अधा गूंगा ऐं ॿोड़ा हूंदा। उन्हनि जी जाइ जहन्नम हूंदी, ऐं जॾहिं बि जहन्नम जी बाहि थोरो उझामंदी यानी झकी या हल्की थींदी त उनखे असां वधीक भड़काईंदासीं। इहा सज़ा उन्हनि लाइ इन करे आहे जो बेशक हिननि असांजी आयतुनि जो इनकार कयो ऐं चयो त जॾहिं असां ॻरी रुगो हॾा ऐं चूरो थी वेंदासूं त छा वाकई असांखे वरी नईं सिर पैदा करे उथारियो वेंदो। छा उहे नथा ॾिसनि त बेशक जॾहिं अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा कयो आहे सो उन ई ॻाल्हि ते क़ादिर आहे त उन्हनि जहिड़नि खे वरी ॿीहर पैदा करे ऐं हुन यानी अल्लाह उन्हनि लाइ हिकु वक़्तु मुक़ररु कयो आहे जंहिंमें को बि शक न आहे। पर अफ़सोस त तॾहिं बि उहे ज़ालिम इनकार करण खां न मुड़िया, ज़िद ऐं होड ते अड़िजी बीही रहिया। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे रब जी रहमत जे खज़ाननि जा मालिक थियो हा त उन जे खपी वञण जे डप खां ज़रूर रोके यानी बंदि करे रखूं हा ऐं अल्लाह जी मखलूक खे महरूम रखूं हा। ऐं इंसान त वाकई ॾाढो तंग दिल यानी कंजूस ऐं बखील आहे। ऐं बेशक असां मूसा खे 9 पधरा मौज़ा ॾिना हुआ। पोइ बनी इसराइल खां पुछी ॾिस त जंहिं वक़्तु तूं वटि आयो त फिरौन खे चयसि त ए मूसा वाकई भायो थो त तो ते ज़रूर जादू थियल आहे। मूसा चयो त ए फिरौन तूं चङी तरह ॼाणे चुको आहीं त उहे निशान जेके बिल्कुलु वाज़े ऐं ज़ाहिरी दलील आहिनि से आसमान ऐं ज़मीन जे रब खां सवाइ ॿिए कंहिं बि नाज़िल न कयूं आहिनि। ऐं ए फिरौन मूंखे पक आहे त तूं ज़रूर नास थी वेंदे। पोइ हुन यानी फिरौन इरादो कयो त उन्हनि यानी मूसा ऐं बनी इसराइल खे ज़मीन मां लोथे कढे। तंहिं करे असां उन यानी फिरौन खे ऐं जेके बि सांस हुआ तिन खे गर्क कयो। ऐं उन खां पोइ बनी इसराइल खे चयोसीं त हाणे तव्हां फलस्तीन जी ज़मीन में आबाद थियो। पोइ जॾहिं आख़िरत जे वक़्त जो वाइदो ईंदो तॾहिं अवां सभिनी खे लपेटे या समेटे ऐं वेढ़े सेढ़े हिकु जॻह ते गॾु करे हाज़िर कंदासीं। ऐं असां हिन क़ुरान खे बरहक़ नाज़िल कयो आहे ऐं उहो हक़ सां ई नथो आहे। ऐं ए पैगंबर असां तोखे को ईमान वारनि लाइ ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं मुनकरनि लाइ ख़बरदार कंदड़ करे मोकिलियो आहे। ऐं असां हिन क़ुरान खे जुदा जुदा यानी हिस्सनि आयतुनि ऐं सूरतुनि में इन्हे करे नाज़िल कयो आहे त तूं माण्हुनि खे आहिस्ते आहिस्ते यानी रखी रखी पढ़ी ॿुधाए। ऐं असां उन खे मौक़े जे मुनासिबत सां बि थोरो थोरो करे नाज़िल कयो आहे। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त अव्हां हिन क़ुरान खे मञियो या न मञियो। बेशक जिन माण्हुनि खे उन खां अॻु इल्म ॾिनो वियो आहे तिन ते जॾहिं ही क़ुरान पढ़ियो वञे थो हू खाॾनि यानी मुंहुं भर सजदे में किरी पवनि था ऐं चवनि था त पाक आहे असांजो पालणहार। यकीनन हिन जो वाइदो त पूरो थियणो ई आहे। ऐं उहे रोईंदे रोईंदे खाॾनि मुंहं भर सजदे में किरी पवंदा आहिनि। ऐं ही क़ुरान त उन्हनि जी आजिज़ी ऐं नेठाईअ खे अञा वधीक वधाईंदो आहे। हिदायत तव्हां सभिनी खे सजदो करणो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ त अल्लाह खे अल्लाह चई पुकारियो या रहमान चई पुकारियो। जंहिं नाले सां खेसि पुकारींदो त उन्हीअ जा सभु नाला सुहिणा आहिनि। ऐं पंहिंजी निमाज़ में क़ुरान न ॾाढाई आवाज़ सां पढ़ो ऐं न तमामु होरिया या सिर्फ़ु आहिस्ते
पर उन्हनि ॿिन्ही जे विच वारी राह इख्तियार कर। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त सभु हम्द यानी सना ऐं शुक्र उन अल्लाह लाइ ई आहे जंहिं न कंहिंखे पुट करे वरितो आहे, न वरी संदसि बादशाही में को साणस शरीक आहे, ऐं न वरी हू को हीणो आहे जो उन जो को मददगार ऐं हामी हुजे। बस तूं संदसि किबरियाई ऐं वॾाई खे बयान कंदो रह, खूब बयान कंदो रह।